अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हिकु बहितरीनु अपडेट तव्हांखे ॾींदासीं। दोस्तों मुंहिंजे ख़्याल में दोस्तों हीअ वीडियो तव्हां न ॾिसंदव तव्हांखे इहा अपडेट सम्झ में न ईंदी। अॼु हिकु बहितरीनु ऐं सुठे नमूने जी अपडेट मूं आंदी आहे। तकरार ड्रामे में कुझु ॿिया अदाकार एड थियण वारा आहिनि, इहो मां तव्हांखे ॿुधायो हुयो। लेकिन थी सघे थो कुझु ॿिया अदाकार जेका एड थियण वारा आहिनि उहे केॾा वॾा अदाकार आहिनि ऐं तव्हां इहा वीडियो मतां न ॾिठी हुजे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे अचण वारे किस्तनि में जेकियूं न्यू अपडेट्स अची रहियूं आहिनि उन जे बारे में तव्हां सां ॻाल्हियूं शेयर कंदासीं, तव्हांजे साम्हूं सभु ख़बरूं रखंदासीं ऐं रिव्यू रिएक्शन ॾींदासीं तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त में। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं शायदि ख़ुशो विलाग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों जेको हाणे ख़बरूं अची रहियूं आहिनि मजू सतार लाड़ ऐं बहितरीनु एक्टर आहे, उहो बि जेको आहे तकरार ड्रामे में अची सघे थो, एड थी सघे थो। उन सां गॾोगॾु हिकु वॾो अदाकार साईं निसार शाह, उन जे बारे में बि ख़बरूं अची रहियूं आहिनि। हाणे त अचण वारे किस्तनि में थी सघे थो उहो बि उन जी बि रिकॉर्डिंग शुरू थिए। इहे त मां तव्हांखे पोइ किस्त में ॿिन्ही जो ॿुधायो आहे। जे न ॿुधो आहे तव्हां हाणे ॿुधी छॾियो आहे। तव्हां इहे ॿिन्ही अदाकारनि जूं ख़बरूं अची रहियूं आहिनि। हाणे पहिरीं ॻाल्हि दोस्तों, इहे इन्हनि जूं 50% ख़बरूं आहिनि। अञा पक जीअं थी तीअं वरी तव्हांखे इन जी अपडेट ॾींदासीं। लेकिन जे इहे अदाकार अची विया त पोइ दोस्तों इहे ॿई अदाकार शेर अली जे साम्हूं अची बीहंदा या वरी नवाब खान जे साम्हूं। छाजे करे शेर अली ऐं सिजावल जो जेको पाण में मुक़ाबिलो हली रहियो आहे त नवाब खान खे जेको आहे मुंहुं ॾियण जे लाइ त इहो साईं निसार शाह ऐं मजू ई काफ़ी आहिनि। जे इहे ॿई अदाकार अची विया तकरार ड्रामे में त पोइ दोस्तों ड्रामो बहितरीनु थी वेंदो। हिते ईअं 40-50 अदाकार ड्रामे में थी वेंदो। ख़ुदा हाफ़िज़।